सां ख़बर कई तो हासूं हिक महफ़िल में प्यासूं रात रही तो चिते हिक माण्हूअ ते वञी अख पई सच त पहिरीं नज़र सां सुञातम कोन सही ॿियनि पोइ ॿुधायो ॾाढा टहक ॾेई त मरंदो जंहिं ते महर हो ही माण्हू सो अथई छिड़क वयमि छॾाइजी ऐं निकिरी दाह वई त हल भिणिया हिन माण्हूअ जी केॾी न हाक हुई पर थोरे अरसे में सफ़ा हो ॿेली थी वियो लूण लही हे बस जीअरो हो मिड़ई पर सूरन साड़ियो थिए लॻो बाबू साईं अदा शाहिद जतोई जो कलाम तव्हांजे नज़र थो कयां अल्लाह रसूल ख़ुशि कंदो दोस्त पुछा पिया कनि दोस्त खां यार तूं मुंहिंजो लॻी थो परेशान बेहाल लॻी थो ॻाल्हि छा आहे ख़ुशियूं करण वारो माण्हू हे जिदा खां मुंहिंजा महबूब दोस्त आहिनि शाहाणी मोहम्मद यूसुफ शाहाणी साहब मामा उमर फहद शाहाणी साहब कमाल शाहाणी साहब मोहम्मद अयूब शाहाणी छा थो फरमाए फ़क़ीर चवंदा आहिनि जिथे बाह ॿरंदी आहे साह जा सड़ंदी आहे शाहिद राहुजी साहब जी महिरबानी जो असांखे पंहिंजी कंपनी में एग्रीमेंट कराई इंशाल्लाह आइंदा जेका मुंहिंजा गेस्ट ईंदा अदा शाहिद राहुजी साहब जी सिलेक्शन में उनजी कंपनी में ईंदा इंशाल्लाह मुंहिंजो हद खां वधि जंहिंसां प्यार हुयो जंहिं सजण में मुंहिंजो साह हुयो उहो थी वियो अखियुनि खां परे अला दिलि कीअं लॻाऊं करे अल्लाह दिल की नगाहों